सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। प्यारा ॿारो, असां तंती सिरिश्तो पढ़ी रहिया आहियूं, जंहिंमें असां चयोसीं त मरकज़ी तंती सिरिश्तो सेंट्रल नर्वस सिस्टम ॿिनि उज़वनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो आहे ब्रेन, दिमाग़, ऐं ॿियो असां वटि मग़ज़ी ॾोरी स्पाइनल कार्ड। अॼु असां वटि मग़ज़ आहे, अंग्रेज़ी में जेके ब्रेन चऊं। मग़ज़ असांजो टिनि हिस्सनि ते मुश्तमिल आहे। बुनियादी तौर ते अॻियों मग़ज़, विचों मग़ज़ ऐं पोयों मग़ज़। फॉर ब्रेन, मिड ब्रेन ऐं आख़िर में हाइंड ब्रेन। ही असां वटि दिमाग़ जी तस्वीर आहे। सभ खां पहिरीं अॻियों ब्रेन अगरि असां ॾिसूं, दिमाग़ आहे असांजो दिमाग़ खोपड़ी में बंदि हूंदो आहे, अहिड़ी शक्ल जो थिए थो पियो। असां हुनखे टिनि हिसनि में विरायो आहे, अॻियों, विचों ऐं पोयों मग़ज़। अॻियों मग़ज़ जेके फॉर ब्रेन चऊं। हाणे अॻियों मग़ज़ असां वटि ही जेको हिसो आहे, ही सॼो हिसो असां वटि अॻियों मग़ज़ आहे, जंहिंखे असां ॿियो नालो पिणु ॾींदा आहियूं सेरिबीरम। सेरिबीरम या अॻियों मग़ज़ हिकिड़ी ॻाल्हि आहे। ही विचों मग़ज़ ऐं ही असां वटि पोयों मग़ज़ थिए थो। हाणे असां फॉर ब्रेन खे खणूं, अॻियों मग़ज़ खणूं, त सभिनि खां वॾे में वॾो हिसो अॻियों मग़ज़ ई थिए थो दिमाग़ जो, जंहिंमें ही सॼो हिसो अची थो वञे। अगरि असां मथां खां ॾिसूं त कुझु दिमाग़ असांखे अहिड़ी शक्ल में नज़र ईंदो। अॻियों मग़ज़ ॿिनि हेमिस्फेयर ते मुश्तमिल हूंदो आहे। यानी अधगोल, साॼो अधगोल ऐं खाॿो अधगोल। राइट हेमिस्फेयर, लेफ्ट हेमिस्फेयर। यादि रखिजो त असांजो राइट हेमिस्फेयर दिमाग़ जो हिसो असांजे खाॿे पासे खे कंट्रोल कंदो आहे, जॾहिं त लेफ्ट यानी खाॿो हेमिस्फेयर असांजे जिस्म जे साॼे हिसे खे कंट्रोल करे थो पियो। अॻे मग़ज़ में इहे ॿ हेमिस्फेयर अची वञनि था, जंहिंखे सेरिबेरम पिणु चऊं था, ऐं दिमाग़ जो वॾे में वॾो हिसो इहो थिए थो। इन जो कमु ॾिसणु, छुहणु, सोचणु, अक़ुल ऐं शऊर खे ज़ाब्ते में आणणु, इहे सभई कम असांजे अॻे मग़ज़ में अची वञनि था। उन खां पोइ असां विचे मग़ज़ जी ॻाल्हि कयूं त ही नंढनि 4 मग़ज़नि ते मुश्तमिल आहे, 4 हिसनि ते मुश्तमिल आहे। ऐं हिन विचे मग़ज़ जो कमु छा आहे? असांजे ॿुधण ऐं ॾिसण जे कम खे कंट्रोल करणु। यानी अखियुनि जी चुरपुर खे बि विचो मग़ज़ कंट्रोल कंदो, ऐं असांजे जेका अखियुनि जे ज़रिए अक्स ठहे थो, तस्वीर ठहे थी, उनखे बि विचो मग़ज़ कंट्रोल कंदो। ऐं गॾोगॾु ॿुधण जो आवाज़ बि पिणु विचे मग़ज़ जो कमु आहे। उन खां पोइ असां वटि अचे थो पोयों मग़ज़, हाइंड ब्रेन। इहो 3 हिसनि ते मुश्तमिल आहे। सभ खां पहिरियां मेडुला ऑब्लिंगेटा थो अचे, उन खां पोइ पॉन्स थो अचे, ऐं आख़िरी असांजो सेरिबीलम थो अचे। सेरिबीलम। पोएं मग़ज़ में ही जेको हिसो तव्हांखे नज़र अची रहियो आहे, इहो सेरिबीलम आहे। ऐं पॉन्स विच में हिकिड़ी शक्ल थिए थी पई, अहिड़े तरीक़े सां मेडुला ऑब्लिंगेटा। मेडुला ऑब्लिंगेटा
पोएं मगज़ जो हिसो जेको असांजे दिमाग़ खे असांजी मग़ज़ी डोरी स्पाइनल कार्ड सां मिलाइण में मददगार साबित थिए थो ऐं इन जो कमु जिस्म जे मुख़्तलिफ़ कमनि जहिड़ो कि दिलि जो धड़कण असाबनि यानी पेरिस्टल्स मूवमेंट इन्हनि खे कंट्रोल करणु पॉन्स वरी जेको आहे सो उहो यानी हिकु पुल वांगुरु ब्रिज लाइक स्ट्रक्चर आहे जेका हिन दिमाग़ खे हेठां ॿियनि हिसनि सां मिलाए थी ऐं हिन जो कमु छा आहे त हेठां जेके पैगाम अचनि था उहे मथे मुंतक़िल करणु ऐं उन सां गॾोगॾु असांजे जेको फेसियल एक्सप्रेशन आहे मुंहं जा असां जेके एक्सप्रेशन उहे पिणु पॉन्स कंट्रोल थो करे सेरिबेलम जी अगरि ॻाल्हि कयूं असां त सेरिबेलम जो जेको हीउ हिसो आहे इहो सेरिबेलम जो आहे इन में पिणु वरवकड़ थियनि था ऐं इहो असांजे तवाज़न खे कंट्रोल थो करे जिस्म जो तवाज़न असां घुमूं फिरूं था त असां पाण खे कंट्रोल करे था सघूं असांजो जिस्म बीठो आहे थियो हीउ जेको तवाज़न खे बरक़रार पठनि मशकनि मसल्स जो बैलेंस इहो सॼो कमु असांजे सेरिबेलम जो हूंदो आहे त असां वटि दिमाग़ जा 3 हिसा थियनि था अॻियों मग़ज़ विचों पोयों फॉर ब्रेन सभिनि खां वॾे में वॾो हिसो जेको ॿिनि हेमिस्फीयर ते मुश्तमिल आहे उनखां पोइ मिड ब्रेन उनखां पोइ हाइंड ब्रेन में पिणु 3 हिसा अची था वञनि मेडुला ऑब्लिंगेटा पॉन्स एंड सेरिबेलम प्यारा ॿारो ही असांजे दिमाग़ी तस्वीर ऐं उन जा हिसा ईंदड़ लेक्चर में असां जेको आहे सो स्पाइनल कार्ड मग़ज़ी डोरी खे पढ़ंदासीं।